ॾखण खां ख़बर ॾींदा हलूं। ॾखण अबड़ा महला कलर माला में गंदगी जो आज़ार, गंदगी ऐं गंदो पाणी नालियुनि मां उथली पियो। गंदगी हुजण करे अबड़ा माला कलर माला जे रहवासियुनि अचण वञण लाइ तमामु घणी परेशानी थी रही आहे। शहर अबड़ा माला ऐं कलर माला जे रहवासियुनि ॻाल्हाईंदे चयो आहे त यूनियन कौंसिल ॾखण जी माहाना 5 लख रुपया बजट हूंदे बि अबड़ा माला कलर माला जी सफ़ाई सुथराई नथी कराई वञे। सफ़ाई सुथराई न हुजण करे वबाई बीमारियुनि जनम वठणु शुरू करे ॾिनो आहे ऐं असांखे तमामु घणी अचण वञण ऐं मासूम ॿारनि खे स्कूल वञण में तकलीफ़ अची रही आहे। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त यूसी सेक्रेटरी ॾखण ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे ऐं असांजे अबड़ा माला कलर माला मां ही गंदगी ही जेको गंदो पाणी बीठल आहे उनखे निकाल कराए ॾिनो वञे ऐं सफ़ाई सुथराई कराए ॾिनी वञे त जीअं असां सुकून जो साहु खणी सघूं। जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। ॾखण यूनियन कौंसिल जे अबड़ा महला ऐं कलर माला में गंदगी जो आज़ार बणिजी वियो आहे, रोज़ जो मामूल आहे। रहवासियुनि मुतालबो कंदे चयो आहे त सेक्रेटरी ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे सफ़ाई सुथराई कराए ॾिनी। वधीक ख़बरुनि खां अपडेट रहण जे लाइ विज़िट कंदा सिंध में।